नाज़रीन, नए माली साल 2023-24 लाइ सिंध जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। सूबाई वज़ीरनि ऐं मेंबरनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। तव्हांखे ॾेखारियो। हाँ नाज़रीन, पाण हींअर मौजूदु आहियूं सिंध असेंबली में। पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जा जेके MP ऐं सूबाई वज़ीर आहिनि त जेको सुभाणे सिंध असेंबली पारां सिंध जो बजट पास कयो पियो वञे, छा उन में सिंध जे माण्हुनि खे या जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उनखे रिलीफ मिली सघंदो या न। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं हिते सूबाई वज़ीर ऐं जेकी मेंबर आहिनि उन सां हू हिन सिंध जे बजट खे कीअं था ॾिसनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवाम जो ख़्यालु कयो आहे, मुलाज़िम पेशा जेके माण्हू उनजो ख़्यालु कयो आहे, मज़दूर जो हारी जो ख़्यालु कयो आहे, ज़राइत पेशा माण्हुनि जो ख़्यालु कयो आहे। ऐं हिन बजट में बि इंशाल्लाह ज़्यादातर त तव्हांखे ख़बर आहे त इन्हिसार सॼो वफ़ाक़ी बजट ते हूंदो आहे असांजो। उहा ई आम तरह जेका लाइफ आहे उन ते असरअंदाज़ थींदी आहे, महांगाई ते या सस्ताई करण ते। पर असांजी पंहिंजी सिंध हुकूमत जी कोशिशि आहे त उन जेतिरो पंहिंजे बजट खे अवाम दोस्त बनाईंदासीं ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾींदासीं। सूबाई हुकूमत डेवलपमेंट जे मद में या असां वटि जेके कुझु थोरा घणा प्रोविंशियल टैक्सिस आहिनि उन जी मद में कुझु असां करे सघूं था। बाक़ी असांजो जेको फोकस हूंदो सो डेफिनेटली हेल्थ सेक्टर, एजुकेशन सेक्टर वधीक हूंदो। ऐं जेके बोर्ड आई उन खां पोइ जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियो आहे उन ते असां फोकस कंदासीं त उहा कंहिं तरीक़े सां उन में को ख़ातिर खां बजट रखियो वञे। जेकॾहिं हेल्थ में, एजुकेशन में, इंफ्रास्ट्रक्चर ते बि ख़र्च थिए थो त इनडायरेक्टली उहो माण्हू खे सहूलियत ॾेई रहंदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम दोस्त बजट पेश कया आहिनि ऐं अवाम खे रिलीफ मिली आहे। मां सिर्फ़ु मुख़्तसर तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिं इन मुल्क में इनिशियो वठो सभिनी खां पहिरें आम मिसकिन ग़रीब माण्हू जो उन सैलरी 25,000 करायो। असां मञूं था 25,000 अॼु बि घटि आहे, हिकिड़े आम माण्हू जो 25,000 में गुज़ारो कोन थींदो। पर इहो इनिशिएटिव पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट वरिती, सिंध असेंबली वरिती, उन खां पोइ सॼी मुल्क उन ते इम्प्लीमेंट कयो आहे। ऐं इन तरीक़े सां इंशाअल्लाह ताला हिन दफ़ा पोइ उमेदु करियूं था त उहो ग़रीब माण्हू जो जेको मिनिमम सैलरी आहे उहो वधबो ऐं आम तौर पर जेका ग़रीब माण्हू आहे, आवाम माण्हू आहे, उनखे रिलीफ मिले। ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा आवाम खे रिलीफ ॾिनो ऐं आवाम खे रिलीफ ॾींदो। सिंध हुकूमत अवाम दोस्त बजट पेश करेगी। सारी दुनिया जानती है जब बहुत बुरे हालात थे 2008 और 13 की, जब हुकूमत वफाक में पीपल्स पार्टी को दी गई थी, उस वक़्त भी 100% तनख्वाहों में इजाफ़ा, पेंशन में इजाफ़ा। उसके बाद पाकिस्तान की तारीख़ में इतना बड़ा इजाफ़ा नहीं हुआ। सिंध में बिल्कुल सरकारी मुलाजमीन और बाकी लोगों को डेफिनेटली रिलीफ मिलेगा। ये अवाम दोस्त बजट होगा। कोशिश करेंगे कि बेहतर से बेहतर अवामी बजट पे। तव्हांजो बजट डिपेंड करे थो वफ़ाक़ी हुकूमत ते। वफ़ाक़ी हुकूमत तव्हांखे केतिरो रिलीफ ॾिए थी, केतिरो फंड ॾिए थी, उन हिसाब सां। सो जेके हालात आहिनि उहे तमामु ॾुखिया आहिनि, पर असां उमेदु कयूं था त CM साहब हम मुश्किल वक़्त में हमेशा सुठो बजट ॾियण जी कोशिशि कई आहे। चाहे उहो सैलरी में इज़ाफ़ो हुजे, रिलीफ हुजे, जॉब्स ॾियण ऐं जेके शयूं आहिनि टैक्स नेट खे घटि में करे कोशिशि इंशाअल्लाह तव्हांखे उमेदु आहे त बैलेंस वारो बजट ॾींदी त आवाम ते बर्डन घटि खां घटि अचे। ऐं इंशाअल्लाह अल्लाह में उमेदु आहे त जेके बि मुलाज़िमीन आहिनि उन्हनि जी पघार जेके सा वधाई पई वञे ऐं हुननि खे इंशाअल्लाह रिलीफ मिलंदो ऐं अवाम खे इंशाअल्लाह रिलीफ मिलंदो। पाकिस्तान पीपल पार्टी में माण्हुनि खे तमामु घणियूं उमेदूं आहिनि। हींअर कोलिशन पार्टनरशिप पाकिस्तान पीपल पार्टी वफ़ाक़ में बि आहे, सुठी बजट जी ऐं सम्झां थो उमेदु रखूं था। ऐं सिंध में बि असांजी सुभाणे जेका बजट अनाउंस थिए थी उन में बि असीं अवाम लाइ काफ़ी सुठा पैकेज ॾियण जी कोशिशि कयूं पिया। अॼु बिल्कुलु सिंध जे सूबाई वज़ीरनि ऐं मेंबरनि जो चवणु आहे त हीउ जेको सिंध जो बजट सुभाणे पेश कयो पियो वञे उन में जेको आहे सिंध जे अवाम सां गॾोगॾु जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर जो इहो बि चवणु आहे त सिंध में जेको बरसाति सबबु जेके घर तबाह थिया आहिनि उन सां गॾोगॾु जेकी हेल्थ आहे ऐं एजुकेशन आहे उन में जेको आहे सिंध जो बजट उन में जेको आहे असीं कोशिशि कंदासीं त उन में वधीक इज़ाफ़ो कयो वञे। जीअं हेल्थ सां गॾोगॾु जेकी एजुकेशन तालीम आहे उनखे बि जेको आहे अॻिते आंदो वञे। ऐं ॿिए तरफ़ हिननि इहा बि उमेदु कई आहे त वफ़ाक़ी सरकार पारां जेको बजट पेश कयो पियो वञे उन में जेकॾहिं वधीक रिलीफ मिलंदो त सिंध हुकूमत पहिरियां बि जेको आहे अवाम दोस्त बजट ॾिनो आहे। हीउ सुभाणे वारो बि जेको आहे कोशिशि कंदासीं त ग़रीबनि खे वधि खां वधि रिलीफ ॾिनो वञे। जी।